अस्सलामुअलैकुम नाज़रीन, माया फ़हमीदा ताज तव्हां ॾिसी रहिया आहियो महबूब न्यूज़ नेटवर्क। हाज़िर आहिनि हिन वक़्त जूं ख़ासि ख़बरूं। मक़सूद रिंद में लॻ अंजमन गाज़ी अब्बास ॻोठ बाजे रिंद पारां 9 मुहर्रमुल हराम जे हवाले सां शहज़ादा ॻोठ क़ासिम अलैहिस्सलाम जी याद में मेहंदी ऐं सेज बरामद कई वई। उन हवाले सां पेश आहे खैर मोहम्मद रिंद जी रिपोर्ट। मौजूद आहियूं ॻोठ बाजी रिंद में, जिते घोट क़ासिम जी मेहंदी जे हवाले सां 9 तारीख़ जे मुहर्रम जे हवाले सां 9 तारीख़ ते घोट क़ासिम जी मेहंदी सेज बरामद कई वेंदी आहे, ऐं जेका मुख़्तलिफ़ मक़सूद रिंद मुख़्तलिफ़ ॻोठनि में 9 तारीख़ आज़ादारी पिणु कई वेंदी आहे। ॻोठ बाजी रिंद में सेज जे हवाले सां उन्हनि जो छा चवणु आहे? करबला जो वाक़ियो कंहिंखां बि ॻुझो कोन्हे। करबला जी दास्तान हिकु तारीख़ी दास्तान आहे। इन हवाले सां इमाम हुसैन अलैहिस्सलाम करबला में काफ़ियूं क़ुर्बानियूं ॾिनियूं, जंहिंमें सगीर बि हुआ, घोट बि हुआ। फ़क़ति हिकु ॿ घोट न बल्कि असहाब हुसैन में बि काफ़ी घोट हुआ, जिन्हनि मञा हिकिड़ो घोट शहज़ादा अमीर अली क़ासिम, जंहिंजी सेज हर साल बरामद कई वेंदी आहे, मेहंदी जी रस्म अदा कई वेंदी आहे, ताकी असां इन दर्द खे हर साल ताज़ो कंदा था अचूं ऐं दुनिया खे ॿुधाइण था चाहियूं त करबला में को हथरादो वाक़ियो न हो, बल्कि हिकु हक़ीक़त हुई जेका क़यामत ताईं इहा रस्म जारी रहंदी ऐं असां रोईंदा रहंदासीं, छो जो रोइण इबादत आहे ऐं शहीदनि ते मज़लूमनि ते रोइण क़ुर जो हुकुम आहे। इन जे करे आज़ादारी थींदी आहे। सेज शहज़ादे क़ासिम जी आहे, जेका हर साल वांगुरु हिन साल बि पूरे एहतराम सां सिंगारी वई आहे, छो जो करबला जो दास्तान आहे, जंहिंमें शहज़ादे हसन जे यतीम खे न खारे ते चाढ़ियो वियो हो, न पाणी हो, न मेहंदी पाणी सां भिॼाई वई, न उते सेज मिली। पर हींअर असां इस्लाम जे दावेदारनि खे इहो ॾेखारणु चाहियूं था त हींअर किरोणे जे तादाद में सेजूं क़ासिम त क़ुर्बान आहिनि ऐं मेहंदी जा बि किरोणे थाल क़ुर्बान आहिनि। असां बि कोशिशि करे हर साल आज़ादारी बि कंदा आहियूं ऐं शहज़ादे क़ासिम जो ज़िक्र ऐं यादि खे ताज़ा कंदा आहियूं। ॻोठ बाजी ख़ान रिंद अंजमन गाज़ी अब्बास में घोट शहज़ादे क़ासिम जी सेज सिंगारी ईंदी आहे। मां पंहिंजे वालिद सां गॾु जॾहिं बाबा साईं हो मुतवली हो हिन इमाम बारगाह जो, उहो बि सेज सिंगारींदा हुआ, आम बाबा सां सेज सिंगारींदो हुउसि। अॼु ताईं वरी माना जेको सेज सिंगारींदा पिया अचूं। हीअ छो जो हर माउ जी हसरत हूंदी आहे त मुंहिंजो पुटु जवान थींदो ऐं हुनखे घोट कंदसि, हुनजी मेहंदी लाहींदुसि। त हुन यादि करबला जे शहीद अली क़ासिम इब्न हसन मौला हसन जो बचिड़ो, इमाम जो बचिड़ो, उन जी यादि में हर साल असां हीअ सेज कढंदा पिया अचूं, सिंगारींदा पिया अचूं। इंशा अल्लाह जेसिताणी हयाती हूंदी हिन घोट जी असां सेज सिंगारींदासीं ऐं हुनजी यादि मल्हाईंदा रहंदासीं। तव्हां मोमिननि ऐं मौलवियुनि जी ॻाल्हियूं ॿुधियूं। इन जो इहो चवणु आहे त घोट क़ासिम जी जे सेज जेका आहे जेका 9 तारीख़ ते बरामद कई वेंदी आहे, जेको असां क़दीमी इन इमाम बारगाह बाजी रिंद ते 9 तारीख़ जी क़दीमी 9 तारीख़ कसल खां वठी जेको आहे सो सेज कढंदा आहियूं ऐं जेको जेसिताईं असां में जेको आहे सो साहु हूंदो एसी ताईं असां पंहिंजी हीअ रस्म निभाईंदा रहंदासीं। साथी रिपोर्ट सां गॾु खैर मोहम्मद रिंद, मक़सूदो रिंद।